मीरपुर बठोड़ो जीअं सिंध क़ौमी पार्टी जे सॾ ते मीरपुर बठोड़ में मुख़्तलिफ़ सुमनालिन जी खांटी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते जीअं सिंध क़ौमी पार्टी जे अॻवान कादिर बख़्श ज़ौहर इरशाद बुबड़ जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो सुजावल ज़िले में गुज़िरियल बरसातनि में वॾो नुक़सानु थियो आहे। सुमनालिन में खांटी न थियण सबबि सुमनाला उबताव वहण लॻा, जिते सवे एकरनि ते बीठल फसल पाणी हेठि अची विया। आबादकारनि जो वॾो नुक़सानु थियो आहे। वक़्त सर खांटियूं कराए ईंदड़ बरसातनि में नुक़सान खां बचायो वञे। सदाम जत ऐं नूर अहमद चांडियो आबादकारनि ऐं गरीब चांडियो जी अॻवानी में अलॻि अलॻि मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सुमनालनि जूं खांटियूं कराए आईंदा नुक़सान खां बचायो वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।